ब्रीफ तालका रिपोर्टर मोहम्मद सफर सेवाणी सेवण जे रहवासी यूनियन काउंसिल आराजी जे तपे आराजी जो नंढड़ो रेवेन्यू खाते जो मुलाजिम कोटार साबिर अली खास के लिए जेको 1 साल अॻु एक्सीडेंट थियो हुयो। उन एक्सीडेंट में उन जी टंग कटजण जे करे अपाहिज माज़ूर बणिजी वियो। पाण हिन वक़्तु माज़ूरी जी हालत में खट भेड़ो थी वियो आहे। संदस जी सिंध सरकार रेवेन्यू खाते जे डिप्टी कमिश्नर जामशोरो असिस्टेंट कमिश्नर रेवेन्यू सेवण मुख्तियार कार रेवेन्यू सेवण न वरी कंहिं ॿिए ऑफिसर पर घोर करे मदद कई, जॾहिं त साबिर अली खास के लिए जी स्टेट लाइफ इंश्योरेंस कंपनी में पॉलिसी रखियल हुई। उन पॉलिसी हूंदे भी स्टेट लाइफ इंश्योरेंस कंपनी पारां भी उन जो इलाज न करायो वियो आहे। हिन वक़्तु हू पंहिंजे इलाज जी पंहिंजी मदद पाण कराए रहियो आहे ऐं पाण लाचार बेवस बणियल आहे। वधीक हिन पंहिंजा ॾुखनि जा दास्तान खणी मीडिया अॻियां रोईंदे रोईंदे ॿुधाया।